काश मां इएं न करियां हा, काश मां बि पंहिंजे लाइ जियां हा। हीउ उन्हनि पछतावनि मां हिकु पछतावो आहे जेको इंसान पंहिंजी ज़िंदगीअ जे पछाड़ी वारे मरहले में महसूसु कंदो आहे। इंसानी ज़िंदगी बि हिकु अजीब सफ़र आहे। हिन सफ़र जी शुरूआत खां पछाड़ीअ ताईं माण्हू समाजी ज़िम्मेवारियुनि, पैसे जी डोड़, मुस्तक़बिल ऐं ॿियनि जूं ख़ुशियूं पूरियूं करण जे चकर में अहिड़ो गुम थी वञे थो जो खेसि अहसास बि नथो रहे त संदसि पंहिंजे अंदर जो इंसान किथे गुम थी चुको आहे। पर जॾहिं हयातीअ जूं आख़िरी घड़ियूं अचे पहुचनि थियूं त इन हक़ीक़त तां पर्दो खॼे थो त जंहिं शख़्स सॼी ॼमार रुॻो पैसे, उहिदे ऐं समाजी दॿाउ हेठि गुज़ारे छॾी, उहा बेमाना रहिजी वई ऐं बचे थो त रुॻो पछताव। पंहिंजी ज़िंदगीअ जूं आख़िरी घड़ियूं घारींदड़ माण्हुनि जी दिलि में अनेक ॻाल्हियूं ऐं हसरतूं उभरी ईंदियूं आहिनि, जिन ते खेनि इहो पछताव बि थींदो आहे त हुननि हमेशह ॿियनि लाइ ज़िंदगी गुज़ारी। हुननि जी दिलि मां हिकु ई आवाज़ उथंदो आहे त काश मां पंहिंजे लाइ बि जियां हा। माण्हू पंहिंजा ख्वाब, पंहिंजूं तरजीहूं ऐं पंहिंजो शौक़ु रुॻो इन ख़ौफ़ खां क़ुर्बान करे छॾींदा आहिनि त माण्हू छा चवंदा या ख़ानदान वारा छा सोचींदा। पर जॾहिं आख़िरी वक़्त में हू ॾिसंदा आहिनि त उन्हनि जा आदर्श ऐं ख्वाब अणपूरा रहिजी विया त उन्हनि वटि पछताइण खां सवाइ कुझु बि नाहे रहंदो। आख़िरी घड़ियुनि में अक्सर इंसाननि खे जिन ॻाल्हियुनि ते पछताव थिए थो, उन्हनि मां सभ खां अहम 7 पछता आहिनि। इन ॾिस में 2011 में हिकु किताबु पिणु छपियो जंहिंजो नालो आहे टॉप 5 रिग्रेट्स ऑफ द डाइंग। हिन किताब में ऑस्ट्रेलिया जी नर्स ब्रूनी वेयर जे ॾहाकनि ते ॿधल तजुर्बनि खे शामिल कयो वियो। ब्रूनी वेयर अहिड़नि मरीज़नि जी सार संभाल कंदी हुई जेके पंहिंजी हयातीअ जूं आख़िरी घड़ियूं घारे रहिया हुआ। हू उन्हनि जी दिलि जी ॻाल्हियुनि ऐं हसरतुनि खे यादि कंदे ॿुधाए थी त अहिड़ा मरीज़ जॾहिं माज़ीअ में ॾिसंदा हुआ त चवंदा हुआ, काश मूं में इहा हिमत हुजे हा त मां ॿियनि माण्हुनि जे तरीक़े ऐं उमेदुनि बदिरां पंहिंजी मर्ज़ी ऐं पसंदि मूजिबि ज़िंदगी गुज़ारे सघां हा। ब्रूनी वेयर जे किताब में ॾिनल ॿियो वॾो इंकशाफ इहो बि आहे त तक़रीबन हर मर्द ऐं घणियुनि ई औरतुनि इहो एतिराफ़ कयो त उन्हनि पंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो हिसो रुॻो रोज़गार, घरेलू ख़र्च पूरा करण ऐं कम जे थकाईंदड़ चकर में विञाए छॾियो। इन्हीअ दौरान हू पंहिंजे ॿारनि जो नंढपिण चङी रीति ॾिसी न सघिया, पंहिंजे शरीक हयात सां ख़ुशीअ जूं 4 घड़ियूं बि न घारे सघिया, पंहिंजे सचनि ऐं पुराणनि दोस्तनि सां अहिड़ो विछड़िया जो आख़िरी ॾींहं ताईं उहो ख़ाल पूरो न थी सघियो। नामियारो नफ़्सियाती माहिर डेनियल पिंक पंहिंजे तज़िये में लिखे थो त इंसान खे ग़लतियुनि जो या कंहिं कम में नाकामीअ जो ॾुख घटि पर अणपूरियुनि हसरतुनि ऐं मनपसंदि रिथियल कम न करण जो पछताव अंदर ई अंदर में खाईंदो रहंदो आहे। ज़िंदगीअ जे आख़िरी किनारे ते बीठल माण्हुनि एतिराफ़ कयो त उन्हनि खे ख़बर ई न पई त ख़ुशि रहणु असुल में पंहिंजी चूंड हूंदी आहे। हू पुराणियुनि आदतुनि, समाजी दॿाउ ऐं पंहिंजे ॾुखनि सुखनि खे क़िस्मत सम्झी वेठा, पर जेकॾहिं हू चाहिनि हा त उन वक़्तु बि खिली पिए सघिया ऐं नवां सफ़र शुरू करे पिए सघिया। नवां तजुर्बा करण जा मौक़ा बि उन्हनि वटि मौजूदु हुआ। पछाड़ीअ जे मरहले में ईंदड़ मरीज़नि जे तजुर्बनि ऐं उन ते नफ़्सियाती माहिरनि जे तजियनि मां इहो ज़ाहिर थियो त अॼु जो इंसान रुॻो हिकु मशीन बणिजी रहिजी वियो आहे। अहिड़ी मशीनी ज़िंदगी गुज़ारण वारा बि आख़िर में पछताईंदे ॾिठा विया। जज़्बा दॿाइण सां माण्हू अंदर ई अंदर में घुटिजंदो रहंदो आहे ऐं हिकु अहिड़ी ज़िंदगी गुज़ारींदो आहे जंहिं ते हू पाण खे मजबूर सम्झंदो आहे। जवानीअ या मसरूफ़ियत दौरान माण्हू निंड, ख़ुराक ऐं ज़हनी सुकून खे नज़रअंदाज़ करे रुॻो कम ऐं परेशानियुनि में जकड़ियल रहंदो आहे। जॾहिं सिहत खे नुक़सानु पहुचंदो रहंदो आहे त पोइ ॿियूं सभु शयूं बेमाना रहिजी वेंदियूं आहिनि। ब्रूनी वेयर जे किताब में ॾिनल 5 पछतान ऐं उन मामले ते बहस खां पोइ मजमूई तौर ते माहिर 7 पछता बयानु कनि था। उन्हनि पछतान में पंहिंजे ख्वाबनि ऐं ख़्वाहिशुनि खे पूरो न करण जो अफ़सोस, घणो कमु करण ऐं ज़िंदगीअ जा ख़ूबसूरत लम्हा विञाइण जो अफ़सोस, पंहिंजनि अहसासनि जो इज़हार न करण जो पछताव, दोस्तनि ऐं रिश्तनि खे नज़रअंदाज़ करण जो अफ़सोस, पंहिंजे लाइ सचो ऐं ख़ुशहाल रस्तो न चूंडण जो पछताव, सिहत जो ख़्यालु न रखण ऐं मौक़नि खे विञाइण जो अफ़सोस शामिल आहिनि। ब्रूनी वेयर जो ही किताब रुॻो आख़िरी घड़ियूं घारींदड़ मरीज़नि जी कहाणी न, पर अॼु जे उन गुम थी वियल इंसान लाइ फ़िक्र जो मक़ाम बि आहे जेको हर रोज़ पंहिंजे अंदर जे आवाज़ खे दॿाए समाज जो हिसो बणियल आहे। ज़िंदगीअ जी हक़ीक़ी सूंह पैसे, वॾनि उहिदनि या ॿियनि माण्हुनि खे ख़ुशि करण में बिल्कुलु नाहे, पर पंहिंजे जज़्बनि जो खुलियल इज़हार करणु, सचनि दोस्तनि सां वक़्तु घारणु, पंहिंजा आदर्शी ख्वाब पूरा करण जी हिमत ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बणाए थी। छो त हयाती वक़्तु गुज़रण खां पोइ कॾहिं मोटी नाहे ईंदी ऐं आख़िरी घड़ीअ जो सभ खां वॾो सच इहो ई हूंदो आहे त तव्हां जियो या न जियो, पर ज़िंदगी गुज़री वेंदी।